हाय मौलवी साहब हज़ारे हकीमन का करोड़न में वनी कख वठी आया हकीम माके कख दे त बार थे ओदा इन कखन में बार हो गया तो देरी न दिया देन वाली जात के दिया जो अल्लाह हदिया हकीम भी वनी तो के हो घोटे दी दे मुने बन हल फक वठदी ₹1 लाख हिते जो नौजवान के जो अब एकड़ो पखो तो मस्जिद में वठी दे न और कंद खरीदी मुला माफ करे वडो कर्ज रहेला अपनी हां हिते नडी दे होते रब फुराई दे हिते मस्जिदन में मौलवी के मदरसन में ताउन न कंदे तो वरी ओडे डॉक्टरन जा सुई लगंदी 5000 10,000 हल चट पोते खुश थी दे वावा ₹1 भरे मोटी आया मुंह में मांगना को करे साईं डॉक्टर फुरे गया अरे के अल्लाह जो घर कोठे मस्जिद में दरी भी न दी दरवाजो न दी सीमेंट न दी सिरू न दी पखा न दी मासूम बच्चा पे तालिब पढ़न पे मुसाफिर आलिम वाइस करे करे कच्चा दिया तो के गम न आयो अल्लाह से होडो वरी तो के खत्म करे चलियो ते जे करे रब तो फरमाए मां रब सा सौदो क्यों तो मां अल्लाह तमाजा सब मामला आसान करे चलियो मामला के आसान बनाने वालो केरा अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा हुमैरा उम्मुल मोमिनीन अफीफे इस्लाम अम्मा आयशा की फरमाए ओ अल्लाह के रसूल मां के भी बच्चो हो गया मां के अम्मा करे सर करया ओ मुझा साईं मां के औलाद ना आए मुझे पुत्र ना आए मुझे न्याणी ना आए मुझे साईं फरमायो आयशा पुत्रन दियरन देने जो मालिक रब्बा मोहम्मद के में ना आए जे न दे तमाके में न दे जे दे त अल्लाह से हर के दे सके तो हर शय जो मालिक आयशा एकड़ो रब्बुल आलमीन केरा बाबा विटाई साहब फरमायो जे भाए तो जोगी थिया रिनी खड़ी नरुल वेड़े वे वजूद में कर एकड़ाई जो हुल तू पानी आए अमुल छोटो पिने पे नादन का वो दर पिने जे को देई न पंजारी जो सुभान अल्लाह देण वारो केरा अल्लाह दी जात हजरत यूनुस नबी मच्छी जे पेट में 40 नबीन ताए मच्छी जे पेट में हजरत यूनुस नबी के जिंदा रखण वारो केरा 40 दहाड़ा तो असा दरवाजा बंद थे तो मरी वई यूनुस नबी मच्छी जे पेट में 40 दहाड़ा रब ने के जिंदा तो रखे अल्लाह अकबर मुसलमानो और हजरत इब्राहिम खलीलुल्लाह बाय दहाड़ा में अल्लाह अकबर निमरूद उनके चंचन उनके शैतान उनके बाय के अंदर उछलाया हुआ हेडो मीकाईल आयो हेडो इसराफील आयो और आया मलाइक ओ इब्राहिम असा सूर फूकियो बाय खत्म थी वने मीकाईल कयो मां जवान मी वसाया सुजवान बाय खत्म थी वने हजरत इब्राहिम फरमाए मां तवा को मदद न करनो मां मदद उन को करनो जे को साज रगन कांगो जो आए अब मदद के को गुरबो डाडा गलायो जोर सा फरमाए वने हम अकरबु इलैहि मिन हब्लिल वरीद अल्लाह तो फरमाए मैं तुम्हारे साज रगन का भी जो आया वकाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम ओ मुझा माना अल्लाह के सदके हो नींद पे आओ तभी मैं अल्लाह के जी सा जवाब दीनो मां के सजदा करने तो के पैसे ते नाजा पन्ने ते नाजा केलन दी बागन ते नाजा न अल्लाह तो फरमाए न कजाए तकब्बुर न कजाए वदाई न कजाए फखर तो का हसीन जमीर मां अल्लाह कब्र में सुमारे छड़ाए मौलवी हुजे भी फखर न कजाए तमा वडो पढ़े लाया फिलानो तो ये तो गाला ये न हुजे मदा रब ये तख्ता न कड़ी छड़े अला केड़ा पढ़े लिखे लिए बटली का लगी गया आलिम का गुस्ताख बन गया मुसलमानों फखर न कजो तकब्बुर न कजो वडाई न कजो मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह अल्लाह फरमाए तो जे को तवाज़ु इख्तियार कंदो निफरत इख्तियार कंदो मां उन के मथे कंदो मां हदीस में दुआ अल्लाह के रसूल के रब तो फरमाए ओ मुझा महबूब ते उम्मत के जब तीन मानू जी इज्जत कर साईं केड़ा मानू थे फरमाए मुर उम्मत का अन युकरिमु सलासतन तीन मानू जी इज्जत क्यों अल आलिम वल वालिदा व हामिलुल कुरान फरमाए आलिम की इज्जत क्यों आलिम दीनी आलिम जे सीने में नबी ने मा फरमाए अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबियन जा वारिस था अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबियन जा वारिस था दिरम दिनार जाने सोना जाने चांदी जाने दुकान जाने पैसा जाने इल्म जा वारिस आलिम है नबियन जी इल्म जा वारिस आलिम है
खत्म नबूवत जा नारा आलिम पिया हणाइनि, मुल्हिदनि सां मुक़ाबिलो आलिम पिया कनि, जान तिरीअ ते रखी करे आलिम मैदान ते निकिता आहिनि, जान वञे त वञे पर मोहम्मद जे मथां क़ुर्बानी ॾींदा रहंदासीं। कहिड़ा कहिड़ा क़ुर्बानी ॾींदा इंशाअल्लाह, इंशाअल्लाह खत्म नबूवत जे लाइ क़ुर्बानी ॾींदी इंशाअल्लाह। बैत मथे खणो, मां ॾिसां ईमान वारनि खे, मोमिननि खे ॾिसां त इंशाअल्लाह खत्म नबूवत जे लाइ क़ुर्बानी ॾियणी पई त ॾींदव इंशाअल्लाह। मुंहिंजा दोस्त ॾींदो फरमाए अल आलिम वल वालिद, अबे अम्मा जी इज़त कयो, अबू अम्मा कोड़ा आहिनि, ज़ईफ़ आहिनि, कुराड़ा आहिनि, उन्हनि जी ख़िदमत कर, रज़िल रब्बी व रज़िल वालिद, अबे अम्मा जी रज़ा अल्लाह जी रज़ा में आहे। अबू अम्मा कावड़े में अबे खां नाराज़ आहे, वियो यार खे जवाब सां बि यखलियूं पुलाऊं यकता टिका फिका थो खाराए, अरे यार कमु न ईंदी, अबू अम्मा कमु ईंदी। साईं ने फरमायो अल जन्नत तहत अक़दामी वालिदा, अबे अम्मा जे कदमनि हेठां जन्नत अथव। अबे अम्मा जे कदमनि में छा आहे बाबा? ऐं ज़ाल जे कदमनि में सैंडल आहे, पोइ जेका ख़रीद करणी पई त अबे अम्मा जे कदमनि में छा आहे? जन्नत। हिकिड़े जाइ ते वाइस पियो कयां, साईं ॿुधो था न, हिकिड़े जाइ ते मां तकरीर पियो कयां बलोचिस्तान जे पासे ॾे, मूं चयो भाई अल्लाह तव्हांखे जन्नत नसीब करे, तव्हीं सभु जन्नत में वञो। हिकिड़ो उथी बीठो, मूंखे तौबा, अरे मां त हिन खे छा कयो जन्नत खां तौबा थो करे, हुन जेको ज़ाल जो नालो जन्नत हुजे, हाणे ई हुनखे सैंडल सां गंजो बणाए छॾी, चईसि अहिड़ी जन्नत आहे, मूंखे तौबा आहे। मां चई तो वारी जन्नत आहे, अल्लाह जी जन्नत आहे। चई मां वारी जन्नत पाड़े वारनि सां विड़े थी, मुंहिंजा कपिड़ा बि उछड़ाए थी पई, मानी नथी पचाए रड़ियूं थी करे, जहिड़ी जन्नत आहे त मूंखे बसि भली आहे। मां चई तुंहिंजी जन्नत आहे, अल्लाह जी जन्नत आहे। अल्लाह असांजे जन्नत खे बि हिदायत करे, आमीन त चओ न, तव्हां असां में तपिया पिया अहिड़े जन्नत खां। अल्लाहु अकबर। मुस्लमानो वल वालिदा, अबे अम्मा जी इज़त कयो, अबे अम्मा जे एतिरा जेतिरो बि पढ़ियल आहे पर अबे अम्मा जे अॻियां न हलजाए। अबो पोयों न हुजे, तूं पोयों हुजे, अबो अॻियों हुजे, अम्मा खे जीअं सां जवाबु ॾे, अम्मा जी ख़िदमत कर। अबो अम्मा राज़ी त अल्लाह राज़ी, अबो अम्मा नाराज़ त अल्लाह नाराज़। तवज्जो कजाए मुस्लमान कलमे वारा, यार कम न ईंदई, दोस्त कम न ईंदई, अल्लाह जे ज़ात जो कसम आहे, तूं बीमार थींदे त अबो रड़ियूं कंदो, अब्बा अम्मा रोंदी आहे, अल्लाह मुंहिंजे जवान बच्चे खे सेहत अता फरमाए। अॼु हुन अब्बे सां विड़े थो, और अब्बे खे गारियूं थो ॾे, अब्बो हिते केला थो वठे, तूं वियो आहे चांहि पीअण जे लाइ सकरन नवाब शाह सियाल होटल ते, हया कोन थो अचे, अब्बो गर्मी में पियो आहे, तूं पखे में सुतो पियो आहे, अब्बो हिते पाणी गरम थो पीए, तूं वरी थधा पाणी थो पी। अब्बो अम्मा जे करे राज़ी न करे, अर्श वारो रब बि राज़ी न थींदे। तवज्जो आहे अल आलिम वल वालिद व आमिलुल क़ुरान, क़ुरान वारनि जी इज़त कयो। साईं क़ुरान वारा हे मदरसा जा दीनी तालिब जेके क़ुरान था पढ़नि, अॼु तव्हां ख़ुशि नसीब आहियो, सतपुड़ी वारो आलीशान मस्जिद तव्हांजे ॻोठ में आहे, आलिम बि रखियल, हाफ़िज़ बि रखियल, तव्हांजा बच्चा क़ुरान पिया पढ़नि, हाफ़िज़ पिया थियनि, नाज़िरा पिया पढ़नि, आलिम पिया थियनि। अरे तूं मरी वेंदे, तुंहिंजे क़बर ते बीही करे हे कुल हुवल्लाह पढ़ंदा, रब तुंहिंजे क़बर खे जन्नत जो बाग़ बणाए छॾींदई। क़ुरान आहे त सभु कुझु आहे, क़ुरान न आहे त कुझु कोन्हे को। जंहिं वटि क़ुरान आहे त सभु कुझु आसूदो उहो आहे जंहिं वटि क़ुरान आहे। अॼु मूंखे तव्हां हिते विहारियो आहे, मां मोहम्मद इदरीस मेगल बिरोई ओ शादातपुर कंबर जो लाड़काणे जो, हिते मूंखे कुर्सी ते साईं विहारियो आहे, इज़त ॾिनी अथव। मां मुंहिंजी ॿनी हिते कोन्हे, ज़मीन कोन्हे, केलनि जो बाग़ मुंहिंजो कोन्हे, बंगला मुंहिंजा न आहिनि, दुकान मुंहिंजा न आहिनि, तव्हीं मुंहिंजा मिट माइट न आहियो, पर इज़त ॾिनो अथव हिन अल्लाह जे क़ुरान जे करे ऐं मोहम्मद जे फरमान जे करे इज़त मिली आहे। अल्लाह फरमाए दुनिया जे अंदरि बि क़ुरान वारनि खे इज़त आहे, आख़िरत में बि क़ुरान वारनि खे इज़त मां रब ॾींदो। पाण फरमाए ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लम, पाण फरमाए भले में भलो माण्हू उहो आहे जेको पाण क़ुरान थो पढ़े ॿिए खे पढ़ाए थो। साईं ने फरमायो सभु भला आहियो जेके क़ुरान वारनि सां मोहबत कनि था। अॼु तव्हां मोहबत सां क़ुरान ॿुधो था, तव्हां क़ुरान पंहिंजे बच्चनि खे मोहबत सां पढ़ायो था, चओ इंशाअल्लाह क़ुरान वारनि जी ख़िदमत कंदव। मदरसा काॾो तयारु थिया, हेॾा वॾा मालिम मौलवी साहिब काॾो पैदा थिया, अल्लामा शहीद जहिड़ा आलिम काॾो आया, ख़ुदा जे ज़ात जो कसम आहिनि मदरसनि मां पढ़िया, क़ाइद जमीयत जहिड़ा बुज़ुर्ग आलिम मुजाहिद काॾो पैदा थिया। अॼु अल्हम्दुलिल्लाह कादियानियुनि सां मुहावत खाई बीठा आहिनि, अॼु आलिम उन्हनि ज़ालिमनि सां मुहावत खाई बीठा आहिनि। उहे जेके मुल्हिद आहिनि, जेके क़ुरान जा दुश्मन, इस्लाम जा दुश्मन, अल्लाह जा दुश्मन, ख़त्म नबूवत जा दुश्मन, पर उते अल्हम्दुलिल्लाह आलिम अॻियां बीठा आहिनि त ख़बरदार जेको अल्लाह जे ख़िलाफ़
इंशाल्लाह मुंडी भी न हूंदस मन सब नबीन फक्तुलू नबी जे गुस्ताख के ॾाढा गला कत्ल कबो अल्लाह के रसूल जे गुस्ताख के कत्ल कबो तू जे इंसान जा कातिल तो के खबर ना है इब्ने खतल नबी सा जी गुस्ताखी कया अने तो वयो काबतुल्लाह के खिलाफ के तो पकड़े साईं मां के माफी दो मां के माफी साईं ने फरमायो इतने ही कत्ल के उस काबतुल्लाह के खिलाफ के पकड़े ताकि पतो पे के मोहम्मद जो गुस्ताख मन सब नबीयन फक्तुल का बिन अशरफ सा छात्रो अल्लाह के रसूल जे गुस्ताख के कत्ल कबो इंशाल्लाह ताला थोड़ा अबो जी हजरत अबू बकर सिद्दीक जो अबो आ कदन जंग में नबी साईं जी गुस्ताखी कई हजरत अबू बकर सिद्दीक पेजे बाबे के ठका के कबो कढाई तो वो अबो वनी मोहम्मद के दान नी तो अबू बकर मां के मारियो मां जो पुत्र अल्लाह अकबर पाण फरमाए अबू बकर छो जे मुजा सोना हिते ते चंबो पे के जे अबू बकर जे तमे तलवार हुजा तो बाबे जो कंध लाया छो तो तुजी गुस्ताखी को मुसलमान नबी साईं लाए तो के हैरत ना आयो तो बाकी छाज ला हैरत साईं ने फरमायो मोमिन ने के चइबो जे के मां पेजे बच्चन खा अबे खा अम्मा खा औलाद का मां मोहम्मद प्यारो हुजा इयो मोमिना बेईमान हुआ जे हैरत ले जे नबी साईं मथा अल्लाह जो कुरान छा तो फरमाए मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन अल्लाह ने कुरान फरमायो मोहम्मद तवा मर्दन मजा के जो अबो ना है मोहम्मद अल्लाह जो रसूल आ आखिरी नबी आ खातमुन नबिय्यीन हुजूर फरमाया अना खातमुन नबिय्यीन ला नबी बादी मा आखिरी नबी आया मुका बाद में कोई नबी नहीं आखिरी गाल क्या खत्म क्या पंजाब की है टाइम तो मुकम्मल पर जे करे 2 मिनट इजाजत आए तो बता रहे गालाया बा इजाजत आए समझो तो हमने तो बिरोई की भी वाइस क्या समझता माशाल्लाह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा सहाबा किराम जी कचरिया एकड़ो खत तो आयो के जो मुस्लिम कज़ाब जे तरफा उन खत में लिखवा तो मोहम्मद अदरब जो नबी तू थी अदरब जो नबी मां था वरी लिखी जे करे दी के न मनी दे त जेस तक तू मोहम्मद जिंदा है तू नबी आ वरी तू दुनिया छड़े वए त मां मुस्लिम कज़ाब नबी थी नबी से खत जो जवाब कर लिखन साईं लिखन ता पया मुस्लिम कज़ाब तू कूड़वा तू झूठवा तुझे बता अल्लाह की लानत तू नबी ना है नबी मां मोहम्मद आया आखिरी नबी आया खत्म नबूवत जो ताज मां मोहम्मद के मथा रखेला मुका बाद में कोई नबी क़यामत तक नहीं दो तू लानती तू झूठो तू बता अल्लाह की लानत खत लिख जियो साईं फरमाए केर खड़ी वींदो सहाबा जी कचारिया एकड़ो सहाबी उठी बीठो लब्बैक या रसूल अल्लाह साईं मां खड़ी वींदुस हुन जो नालो हबीब बिन ज़ैद सहाबिया छुहारा खपाइंदो आ कतल खपाइंदो आ मसलन तू मां केला खपाइंदा आहियूं अब ये समझो गोराऊ होयो खपाइंदो हो दुकानदार सहाबी होयो उठी बीठो आमना सदकना ओ मुजा साईं हाज़िर आया मां कुर्बान वना फिदा अबी व उम्मी मुजो अबो और मां तो मोहम्मद जे कदमन ता कुर्बान थे साईं ने फरमाया हबीब खबर थे मुस्लिम कज़ाब जो ज़ालिमा मता तकलीफ देई मता तो के जे साईं मां जान भी तो मोहम्मद ता कुर्बान कंदस ईमान इनके चेरो अदा ओ मुजा भाव ओ मुजा दोस्त अल्लाह जो वास्ते तो ईमान मजबूत रखो साईं ने फरमाया हबीब तकलीफ मिले दे साईं बली तकलीफ मिले हबीब बिन ज़ैद जे बात में छुहारा होया कत्ल होया ये भोर बेर सहाबा ते जान ते गिरी पया सहाबा फरमाया हबीब यार छुहारा ता खाई वट जे यार छुहारा खान में देर थी मोहम्मद के जी जवन में देर न थे खत तो खणी करे घोड़े के मथा वेठो आ तलवार हथ में आ नारे तकबीर खत्म नबूवत जिंदाबाद खत्म नबूवत खत्म नबूवत ईमान को ताज़ो दे खत्म नबूवत शान रिसालत खत्म नबूवत जिंदाबाद नारा हणी करे घोड़े ते वेठो आ कमांडर बने पियो आ अची मुस्लिम कज़ाब जे दरबार में पहुतो केरा हुआ उतो सहाबी के तो मां मोहम्मद जो नौकर आयो कि छा खणे आया कि तुझे खत जो जवाब खणे आया कि केड़ी जुरत थी आहे अचण जी कि मां जुरत छा मां आयो आ जी वणे पिए कर मां मोहम्मद जे मथा जान कुर्बान कंदस वाह सहाबी तुझे कदमन ता कुर्बान वना खत पढ़ियो हमरा जोश में थियो जलाल में थियो हबीब के चवे तो गाल बुधो नबी माया मोहम्मद जे मोहम्मद मुस्तफा नबी
अंबिया तू ना है तुझे मत अल्लाह जी लानत उनके दरबार बैठक में तो चवेस तू ये चवंदे कंहिंखे तू तो पराए बैठक में मौलवियुनि खे गारियूं ॾींदो आहे मैं वारा मुला चरिया आखिर असां वारा मुला चरिया आहिनि पर हिते ईंदो साईं क्या रे ख़ुशी आहे ने भागा ने गारियूं बि असांखे थो ॾे निमाज़ तोखे पढ़ायूं वरी घटि वधि बि तू थो ॻाल्हाए असां हया कोन थिए थी बेशरम ॾाढे बोड़ जे लाइ हिकिड़े ॿूटी जे लाइ आलिमनि खे घटि वधि थो ॻाल्हाए तूं चङो भलो न ॻाल्हायो छो आलिम असांजे अखी जा ठार आहिनि आलिम नबियनि जा वारिस आहिनि इंशाअल्लाह जेको आलिमनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो चओ वात मां ज़ुबान छिके खणंदासीं इंशाअल्लाह आहे ग़ैरत इंशाअल्लाह आलिमनि जे लाइ ईंदो न इंशाअल्लाह आलिम नबी इल्म जा वारिस अथव मुस्लिम कज़ाब खे तकलीफ़ूं आहिनि बाण शहीद हे बाण शहीद गर्दन शहीद कयो नबी साईं खे अल्लाह से ॿुधाई महबूबा तुंहिंजो जेको आहे न यार वफ़ादार सहाबी हबीब के ज़ालिम शहीद जो नबी साईं रोई पिया साहबा बोले या रसूल अल्लाह छाजे करे रोयो था कि मुंहिंजो हबीब बिन ज़ैद शहीद थी वियो मां मोहम्मद जे मथां जान कुर्बान करे छॾी अल्लाह वारे जो नबी की इज्जत हुर्मत में मरना आयल ईमान है सरे मक्तल भी उनका जिक्र करना आयल ईमान है डराता है मुझे दारो रसम से अरे नादान नबी के इश्क में सूली पे चढ़ना आयल ईमान है जब मोहम्मद का जान कुर्बान करा मुस्तफा करीम का जान कुर्बान